मंसूर आलमानी, वाइस प्रिंसिपल स्पेशल एजुकेशन रिहेबिलिटेशन सेंटर मोरवली। साईं हिते असांजे स्कूल में इनरोलमेंट जेका ॿारनि जी आहे उहा 65 खां 70 जे लॻभॻि आहे ऐं 45 खां 48 ॿार असांजा रेगुलर आहिनि ऐं ॿारनि खे डेली असांजे तरफ़ खां पिक एंड ड्रॉप जी सहूलियत मुहैया कई थी वञे ऐं ॿारनि खे मंझंदि जी मानी लंच कराए थो वञे ऐं ॿारनि खे हर महीने 2000 रुपया पर मंथ वज़ीफ़ो ॾिनो थो वञे। ॿारनि खे जेका स्कूल में एजुकेशन जे हवाले सां तइलीम ॾिनी असांजा अल्हम्दुलिल्लाह टीचर हज़रात डेली मौजूदु हूंदा आहिनि। ॿारनि खे स्कूल वर्क होम वर्क सुठे नमूने सां ॾेई करे ॿारनि खे घर मोकिलींदा आहिनि ऐं उन खां अलावा असांजे ख़िलाफ़ कुझु ॾींहंनि खां वठी सोशल मीडिया जे थ्रू कुझु दोस्त प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि। मुंहिंजे मथां करप्शन जा इल्ज़ाम हणी करे मूंखे बदनाम पैसनि जे लालच में पैसा फताखोरी जे लालच में अची करे मूं ते तरह तरह जा इल्ज़ाम हया था वञनि। गुज़िरियल 8-10 महीननि खां मुंहिंजी हिते पोस्टिंग आहे। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो इदारो तमामु बहितर तरीक़े सां कमु करे रहियो आहे। मूंखे का बि कहिड़ी का तकलीफ़ मतिलबु जेके पेरेंट्स आहिनि उन्हनि जो बि ताउन आहे मूंसां। उन्हनि जा ॿार उन्हनि जे वक़्तनि बेवक़्तनि मीटिंग रखियूं वेंदियूं आहिनि ऐं असांजे इदारे जो माशाअल्लाह कमु बहितर तरीक़े सां हली रहियो आहे। जेके बि इहे सोशल मीडिया ते ख़बरूं हलनि पियूं इहे बिल्कुलु ग़लति ऐं कूड़ियूं ख़बरूं आहिनि। इन्हनि में का बि सदाकत न आहे।